नाज़रीन बुलेटिन में अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॿुधाईंदा हलूं त सांगहड़ वेझो औरत पारां मुबैना तौर मुड़िस खां नाराज़ थी 3 न्याणियुनि समेत पाण खे बाहि ॾियण वारे वाक़िए में ज़ख़्मी हिक वधीक ॿाड़ी सिविल अस्पताल हैदराबाद में फ़ौत थी वई आहे। मंगली थाणे जी हद में हिक ॾींहुं अॻु श्रीमती केसूभील पंहिंजे न्याणियुनि हिना अनीता ऐं दिया सां गॾु पाण खे कमरे में बाहि ॾेई साड़ियो हुयो। बाहि सबबि केसूभील संदसि 2 न्याणियूं हिना ऐं अनीता मौक़े ते ई फ़ौत थी वयूं हुयूं। इलाइक़े वासियुनि ऐं वारसनि हिक ॿाड़ीअ खे नाज़ुक हालत में इस्पताल मुंतक़िल कयो हो। 8 वेरनि जी दिया हैदराबाद जी सिविल अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो आहे। हिक ई घर जे 4 भातियुनि जे सड़ी फ़ौत थियण ते इलाइक़े में सोग बर्पा थी वियो आहे। पुलिस अञा बि जांच में मसरूफ़ अमल आहे। नाज़रीन अवां सां हिक भेरो ॿीहर अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सांगहड़ वेझो औरत पारां मुबैना तौर मुड़िस खां नाराज़ थी 3 न्याणियुनि समेत पाण खे बाहि ॾियण वारे वाक़िए में ज़ख़्मी हिक वधीक ॿाड़ी सिविल अस्पताल हैदराबाद में फ़ौत थी वई आहे। मंगली थाणे जी हद में हिक ॾींहुं अॻु श्रीमती केसूभील पंहिंजे न्याणियुनि हिना अनीता ऐं दिया सां गॾु पाण खे कमरे में बाहि ॾेई साड़ियो हुयो। बाहि सबबि केसूभील संदसि 2 न्याणियूं ऐं हिना अनीता मौक़े ते ई फ़ौत थी वयूं हुयूं। इलाइक़े वासियुनि ऐं वारसनि हिक ॿाड़ीअ खे नाज़ुक हालत में इस्पताल मुंतक़िल कयो हो। 8 वरनि जी दिया हैदराबाद जी सिविल अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो आहे। हिक ई घर जे 4 भातियुनि जे सड़ी फ़ौत थियण ते इलाइक़े में सोग बर्पा थी वियो आहे। पुलिस अञा बि जांच में मसरूफ़ अमल आहे।